सां जेको आहे सो तारीख़ी क़ब्रिस्तान जेको आहे हुरनि वारो क़ब्रिस्तान जंहिंखे सॾिजे थो, असां उते मौजूदु आहियूं। ऐं उते जेको आहे सो साईं मोहम्मद मुबीन वसाण साहिब बि आहे। पस मंज़र में वरियाम फ़क़ीर वॾो जेको रली वारो मशहूरु आहे, वरियाम फ़क़ीर वलद मंगियो फ़क़ीर रली वारो, उनजी मज़ार बि आहे। साईं मोहम्मद मुबीन खां असां वरियाम फ़क़ीर जे बारे में पुछंदासीं ऐं वधीक जेको आहे इहो तारीख़ी क़ब्रिस्तान आहे हुरनि वारो, इन जी बि जेका तारीख़ आहे उनजे बारे में साईं ॿुधाईंदो। साईं ही मखी महमीरनि जी मखी आहे, मखी मंसूरनि जी मखी आहे। सो इन हवाले सां ही मुॾे वारो मुक़ाम बि सॼे थो ऐं हुरनि जो तारीख़ी मुक़ाम बि सॼे थो। पर ख़ासि तौर ते जेके वरियामाणी फ़क़ीर आहिनि, वरियामाणी ख़ानदान जे हवाले सां ऐं वरियामाणी संगत जे हवाले सां, उन्हनि जे हवाले सां ही वधीक मुक़ाम मशहूरु आहे। ऐं ख़ासि तौर ते हिन में पस मंज़र में जीअं तव्हां ज़िक्र कयो त वॾे वरियाम रिली वारे जो ज़िक्र हिन में अचे थो, माना वॾो वरियाम वलद मंगियो फ़क़ीर ज़ात ख़ासि केली। हिननि माण्हुनि जा असुल में मकी वारे पासे, मखीअ में हिन जा मक़ाम हुआ, मिठड़ाऊ वारे पासे, इन इलाइक़े पासे वरियाम फ़क़ीर साईं अञा बि कंहिं भिट जो नालो वठे थो। हा, भिट जी बि नालो पाण कंफर्म कंदासीं त कहिड़ो हो, पर बहरहाल ही इलाइक़ो ही मखीअ जे माण्हुनि जा हिते आबाद हुआ। ही जॾहिं त जेके फ़क़ीर हुआ उन्हनि जो माना जेको ख़ासि तौर ते जेको माना पीर साईं हिज़बुल्लाह शाह जे दौर में अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़ु जेका हलचल हले थी, जेका तारीख़ी हलचल हले थी, जेका शुरू में दरिया खां निज़ामाणी खां शुरू थिए थी, तली खां शुरू थिए थी, ख़ैरपुर रियासत वारे हवाले खां शुरू थिए थी, इहे शयूं अॻिते वधनि थियूं। ऐं पोइ उन ई दौर में जेको आहे ही जेके माना फ़र्क़ वारा फ़क़ीर अॻिते अचनि था ऐं फ़र्क़ जो बुनियादु पवे थो। उन में ग़ुलाम नबी फ़क़ीर लिगाड़ी लाड़ वारो ऐं हिते जे हवाले सां जेके फ़र्क़ वारा अहम फ़क़ीर आहे, जंहिंमें ही वॾो वरियाम रिली वारो, ग़ुलाम अदर फ़क़ीर गाज़ी, अब्दुल्ला फ़क़ीर मस्त, सुलेमान शाह ऐं अहिड़े नमूने सां ॿिया जेके फ़क़ीर आहे त उन्हनि जो हिकिड़ो दौर थी गुज़रियो आहे। त इन्हनि फ़क़ीरनि जा जेका नज़रिया हुआ उहे सभु पंहिंजे साम्हूं आहिनि। त उन्हनि माना हिकु अलाह, हिकु रसूल, हिकु मुर्शिद ऐं उनजी इज़त ऐं नामूस ऐं एहतराम ख़ातिर इन्हनि शयुनि खे अॻिते वधायो। ऐं पोइ हिन वतन ऐं हिन धरती हिन इस्लाम जी सरबुलंदी लाइ जीअं त पागारे ख़ानदान जूं जेके ख़िदमतूं आहिनि से अया आहिनि ऐं अहिड़ी तरह सां हिननि फ़क़ीरनि हुरनि जेको आहे अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु जेका असां जंग जोटी। ऐं इहो जेको 1880 वारो ॾहाको आहे, 1888 खां वठी ऐं 1896 ताईं, उन में बचू बादशाह, पीरू वज़ीर, उन्हनि जी जेका तहरीक उहा त अया हुई। पर इन खां पहिरीं बि हीउ जेको वॾो वरियाम रिली वारो आहे उहो हिकिड़ो तमामु बुज़ुर्ग फ़क़ीर थी गुज़रियो आहे, माना अहमियत वारो माण्हू आहे। हूअ ॾिसण जे हवाले सां त दरवेश सिफ़त माण्हू हो ऐं सदाईं रिली कंध में पाए घुमंदो, पर हुन मुंहिंजी फ़क़ीरी ऐं हुनजो रंग जेको सो निरालो। ऐं वरियामाणी फ़क़ीरनि खे अलाह साईं दात जेका मंसूरी वारी ॾिनी आहे, इहा बि थोरी सरस ऐं सवाई ॾिनी आहे। त उन अंग्रेज़नि जे वारे दौर में हिननि फ़क़ीरनि हलचल हलाई ऐं ख़ासि तौर ते जिन माण्हू पाण फ़र्क़ वारनि जो नाला वरिता, इन्हनि फ़र्क़ वारनि फ़क़ीरनि अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु जेका तहरीक हलाई, उन तहरीक में माना सरमोड़ माण्हू हीअ आहे। ख़्याल हिननि माण्हुनि जो, ख़्याल ग़ुलाम नबी फ़क़ीर लगारी जो ऐं ग़ुलाम अदर फ़क़ीर गाज़ी जो, मोहम्मद यूसुफ फ़क़ीर जे वालिद मस्त फ़क़ीर जो, वॾे वरियाम रिली वारे जो। पर उनखे अमली जामो पहिराइण वारा जेके हुआ उहे 1860 में बचू बादशाह मिठड़ाऊ में पैदा थियो ऐं शहीद पीर बख्श वसाण उर्फ़ पीरू वज़ीर जेको 1863 दाड़े पैदा थियो। पर वरियामाणी तरीक़े जे हवाले सां हिन फ़क़ीर जी अहमियत तमामु वॾी आहे। उन दौर में बि डॉक्टर चंड जे इन्हनि तहक़ीक़ में बि इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त अंग्रेज़ जॾहिं कड़ी नज़र रखी ऐं पीर साहिब पागारे पीर हिज़बुल्लाह सां जेको सफ़र रुहानी हो उहो दीन जे लाइ, इस्लाम जे लाइ, तबलीग जे लाइ, पर उन सफ़र ते जॾहिं हुन पाबंदी विधी त उन सफ़र जी पाबंदी जेका विधी त पीर साहिब खे फ़ौरन उन थरपारक जे दौरे ते वापसि वञिणो पियो। त उन वक़्त में फ़क़ीर चवनि था त को अहिड़ो माण्हू आहे जेको हिन हाणे ओचितो जेको माण्हू वापसि मोटे थो करे थो, त इन जी दावत केरु कंदो, उनजी रहाई केरु कंदो, उते हुन माना इन क़िस्म जो बंदोबस्तु केरु कंदो, त उहो बि हिन वरियाम फ़क़ीर साईं करे ॾेखारियो। इहो त थी ॿी ॻाल्हि। पर इन खां पोइ जेका तहरीक आहे उन तहरीक में हिन फ़क़ीर जो तमामु वॾो अहम किरदारु हो। ऐं ख़ासि तौर ते हिन फ़क़ीर खे बाद में बचू बादशाह ही फ़क़ीर जेके तहरीक में हुआ त हिन फ़क़ीर खे गिरफ़्तार कयो वियो। आख़िर में इहो बि माना चवण में अचे थो त हिन खे गिरफ़्तार करे सेंट्रल जेल सांघण में रखियो वियो ऐं काफ़ी इज़त ॾियण खां पोइ हिन खे ज़हर जे वसीले शहीद कयो वियो। त माना वरियामाणी ख़ानदान मां मंगे फ़क़ीर जो फर्ज़ंद वॾो वरियाम रिली वारो उनखे पोइ शहीद कयो वियो। इन खां सवाइ बचू बादशाह, पीरू वज़ीर, इहे मंसूरनि जी तारीख़ उहा त अलॻि अलॻि भरी पई आहे। पर पाण रुॻो हिते जेको मुक़ाम आहे उन मुक़ाम में जेके मदफ़न माण्हू आहिनि पाण उन्हनि जो ज़िक्र कंदासीं। जीअं हाणे पासे में ही क़ब्र आहे, हीअ आहे नूरो फ़क़ीर नर। जमायत में माना हुन जमायत में हिननि माण्हुनि जा हिकिड़ा अहम किरदार रहिया आहिनि। हीअ बि मंसूरनि जे दौर जो आहे, माना वरियाम फ़क़ीर रिली वारे जे ही जोड़ जो माण्हू हो।
माना नूरे नर जी ॻाल्हि तमामु वॾी, वॾो सखी माण्हू हो, जिते हींअर बचल फ़क़ीर वसाण जो ॻोठु आहे, नूरे फ़क़ीर नर जो ॻोठु आहे, वॾे वरियाम जो ॻोठु बि सॾिजे थो। हिन माण्हू जी सखावत बहादुरी तमामु घणी हुई ऐं हिन रिली वारे फ़क़ीर जो पग मट यार ऐं भाउ थियलु हुयो। हिन लाइ इहो बि आहे त सखावत जे हवाले सां चवनि था त इहा ॻाल्हि मशहूरु आहे त कंहिं ज़माने में जॾहिं मख़तूम साहिबु पंहिंजी सफ़र ते चढ़ियो, सभई रूहानी ॻाल्हियूं हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी इज़त एतिराम आहे त सांगड़ वारे हिन तरह में जॾहिं मींहुं पइजी वियो, को बरसाति थी वई, उन वक़्तु उठ घोड़ा हुआ, जॾहिं मख़तूम साहिबु वापसि वरियो त चए मूंखे को टिकाइण वारो माण्हू आहे, पोइ उन वक़्तु ॿियो को बि तरह में कोन्हो, हिन नूरे फ़क़ीर वटि हुनखे तरस आयो। पोइ बाद में फ़क़ीर के अहिड़ा हुआ जिन चयो त भला वरी पीर साईं ते बि ॻाल्हि ॿुधी, पोइ पीर साईं सरदार चयूं त भला पीर साईं नाराज़ थींदो, पर पीर साईं नाराज़ कोन्ह थियो। पीर साईं हिन नूरे वसाण खे घुरायो ऐं मूं इहा ख़बर उते भिड़ीअ जे वसाण ख़ानदान जे माण्हू खां पुछी। उन चयो त भिड़ीअ जे भर में जेको फज़ल वसाण जो ॻोठु हो, उते दावत हुई, उते दावत में पीर साहिबु आयो। पीर साहिबु चयो त अॻे तूं नूरो हूं ख़ाली, पर अॼु खां पोइ तूं नूरो न रहीं, जो जमायत जी बि इज़त रखी अथई ऐं महिमान नवाज़ी बि रखी अथई। इन खां सवाइ जेकॾहिं तव्हां हिन मुक़ाम में हिन पासे वेंदव त साईं पंहिंजो उस्ताद साईं त इन में तव्हां ॾिसंदव त पंहिंजो वॾे वरियाम रिलीअ खां पोइ वॾे वरियाम रिली जा ॿ फ़र्ज़ंद हुआ। हिकिड़ो त बचू बादशाह पाण ख़ुदि जेको मंसूर तहरीक में हुयो, उहो जेको फांसी चढ़ी शहीद थी वियो। पर इन खां पोइ बचू बादशाह जो ॿियो जेको भाउ हो, जेको हो पीर बख़्श फ़क़ीर नार वारो सॾिबो हो। पोइ जीअं त 1895-96 में हीउ मिठड़ाऊ शहर जेको आहे उनखे अंग्रेज़ सरकार जेको आहे बाह ॾेई साड़े नास करे मलियामेट करे ख़तमु करे छॾियो। उन खां पोइ हीउ वरियामाणी ख़ानदान पोइ हितां शिफ्ट थी, पोइ रावतियाणी जी भरम जिते साहिबनि फ़क़ीर वारा वेठा आहिनि, वरी उते वेठा। इहे सभु जेके हिन वरियामाणी तरीक़े जी संगत में हिंगोर आहिनि, ॿियूं जेके बि जमायत जूं ज़ातियूं आहिनि, इहे बि हिते हिन इलाइक़े में वसंदड़ हुयूं। पोइ चवण जो मक़सदु त उहो पीर बख़्श जेको नार वारो आहे, पीर बख़्श फ़क़ीर, उहो बि हिन मुक़ाम में दफ़न थियलु आहे। उनजी बि तमामु घणी अहमियत आहे। पीर साईं शाह मर्दान शाह छट धणी बादशाह जो ॾाॾो, जेको नालो साॻियो जेको पीर शाह मर्दान शाह अवल जे दौर में जेके दावतूं थियूं, पीर साईं सोरे बादशाह जे वक़्त में जेके दावतूं थियूं, उहे दावतूं बि असांजो ॻोठु कांडेरो वसाण, बचल वसाण, नूरे वसाण, हिन नर जे ॻोठ जे भर में पीर बख़्श फ़क़ीर जो नार सॾिबो हो, उहो विझड़ो आहे। उते दावतूं थींदियूं हुयूं ऐं उते जेके आहिनि से हिननि फ़क़ीरनि जूं ख़िदमतूं हुयूं। ऐं उते वरी जेकॾहिं पाण हलूं था त वरियामाणी फ़क़ीरनि जो किरदारु तमामु वॾो आहे। वॾे वरियाम रिली वारे जो बचू बादशाह जो सूली चढ़ी वियो। इन खां पोइ जेको टियों वरियाम फ़क़ीर जेको पंहिंजे बचू बादशाह जो फ़र्ज़द हो, उहो जेको आहे पोइ सेंट्रल जेल हैदराबाद में तव्हां वठो त उहो सूली चढ़ी, उहो बि सेच चढ़ियो। इन खां सवाइ हिन मुक़ाम में तव्हां ॾिसंदव त जेके ॿिया माण्हू दफ़न आहिनि, उन्हनि में साहिबनो फ़क़ीर हिंगोरो मोची बि दफ़न आहे। साहिबन फ़क़ीर जा असां कुझु ॻाल्हियूं असां पाण बि ॿुधियूं, छो त मुंहिंजे बाबा गाज़ी मोहम्मद हसन ठाकुर फ़क़ीर जो भाउ थियलु हो, दोस्त बि थियलु हो। त जेके सूर्य बादशाह जे वक़्त में जेका हुर तहरीक शुरू थिए थी, उहो ॿुधाईंदो हो त जॾहिं उहा हुर तहरीक शुरू थिए थी, उहा जेका आऊं तारीख़ करे करे तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त रजबी ते जेका पीर ॻोठ मां जेका अनाउंस थियो हो, उन में चंद जेके माण्हू माना शुरूआती पहिरियां माण्हू आहे जेके सूर्य बादशाह जे दौर में गाज़ी थिया, उन्हनि गाज़ी थियण वारनि में साहिबनो फ़क़ीर मोची हिंगोरो बि हो। हाणे उहो बदकिस्मती सां वरी जॾहिं उहो पीर ॻोठ मां थी ऐं जॾहिं पंहिंजे ॻोठ ॾे वापसि आयो पिए त ॿियनि फ़क़ीरनि चांगनि फ़क़ीरनि सां गॾु नवाब शाह जे रेलवे स्टेशन ते उहो गिरफ़्तार थी वियो। पोइ सज़ाऊं काटियईं लोड़नि में, जेलनि में, तकलीफ़ुनि में, उहो बि हिते दफ़न थियलु आहे। पर चवण जो मक़सदु इन हवाले सां हिन मक़ाम में वरियामाणी तरीक़े जे हवाले सां काफ़ी जेके जमायत जा अहम बुज़ुर्ग, अहम माण्हू हिते मदफ़न आहिनि ऐं ज़रूरत इन अमर जी आहे त हिन फ़क़ीरनि जी ख़िदमत, हिननि जी इज़त, हिननि जी अहमियत खे जेको सो उजागर कजे। हिते सेमिनार थियनि ऐं हिननि ते जेको ज़िक्र अज़कार जूं महफ़िलूं फ़क़ीर वरियाम सां अचनि था, पाण बि कराइनि था। पर चवण जो मक़सदु आहे त हीअ जेके तव्हां जेका बि क़बर ॾिसो था त उन्हनि में घणा अहिड़ा माण्हू आहिनि जेके लोड़हनि, जेलनि, तकलीफ़ुनि में ऐं उन्हनि ॾुखियनि वक़्तनि में गुज़रिया। ख़ासि तौर ते औरतुनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त बचल फ़क़ीर वसाण, हीउ जेको पंहिंजो साईं बख़्श फ़क़ीर जो वालिद, इहो बि हुर तहरीक जो हिकिड़ो अहम माण्हू हो। उन्हनि जे वॾनि जो बि हिकिड़ो तमामु वॾो किरदारु हो। उहो बचल फ़क़ीर बि दफ़न आहे। हाफ़िज़ रसूल बख़्श वसाण बि दफ़न आहे। ऐं बचल फ़क़ीर जी घरवारी जेके वरी कुझु अहिड़ा माण्हू हुआ जेके ॾाढियूं अमाऊं माना फ़राग़ दिली सां जमायत जी ख़िदमतगार हूंदियूं, माना फ़याज़ ऐं सखी हुयूं। उन्हनि में इहा अमा बि उते दफ़न थियल आहे। साहिबने फ़क़ीर जी घरवारी, उन अमा जी वॾी ॻाल्हि आहे। इहे माण्हू जेके हुआ जमायत जी ख़िदमत कंदा हुआ, गाज़ियुनि जी ख़िदमत कंदा हुआ। ईअं हिन में सभई माण्हू दफ़न जेके गाज़ी, फ़क़ीर, लोड़हनि में, जेलनि में, तकलीफ़ुनि में, ऐं उहे माण्हुनि जा हिकिड़ा किरदार हुआ। उन किरदार खे उजागर करण जी ज़रूरत आहे। ज़बरदस्त।
जी उस्ताद साईं, तव्हां वधीक ही जंहिं मक़ाम ते पाण पहुतल आहियूं बीठल आहियूं त उन मक़ाम जे बारे में मुक़ाम जे बारे में ऐं हुरन फ़क़ीर जे बारे में तव्हां पंहिंजूं सारोणियूं ऐं पंहिंजी जेका हुर तहरीक में तव्हांजी जेका जदोजहद आहे ऐं जेको तव्हांजी रिसर्च आहे उन हवाले सां चंद ॻाल्हियूं। साईं हाणे हीउ जेको आहे असां सम्झो त मखी जे एरिया में बीठा आहियूं ऐं मखी जे एरिया जो हिकिड़ो तारीख़ी ऐं पुराणो क़ब्रिस्तान आहे। मखी जो एरिया जेको हुरनि जे हवाले सां वेढ़ान जे हवाले सां जेका अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु 100 साल जंग आहे उन्हनि जो ही तमामु हिकिड़ो तारीख़ी आसार चऊं माग मकान चऊं उहा अहमियत रखे थो। हाणे हिन में तव्हां ॾिसो चौधारी वणनि जी छांव में हीअ जेके सभु जेके फ़क़ीर या मज़ारूं आहिनि ऐं हीअ जेके शख़्सियतूं दफ़न थियल आहिनि उन्हनि में तमामु वॾियूं वॾियूं शख़्सियतूं आहिनि ऐं उनमें जेको आहे सो नूरो वसाण जेके नूरो नर चवंदा हुआ उनजी मज़ार ॾिठीसीं ऐं उनमें जेको आहे सो वरियाम फ़क़ीर अली वारो जेको तमामु वॾो पेसे मसंदणी हिज़बुल्ला शाह जे दौर जो फ़क़ीर हो हुनजी ॻाल्हि असां में नोट करे चुका आहियूं उनजी मज़ार आहे। उनखां अलावा ही जेके बि हिते जेके मज़ारूं आहिनि घणे भाङे ही वरियाम माणी संगत जा माण्हू आहिनि। वरियाम माणी मतिलबु पीसा पागार जा जेके मुरीद आहिनि उनमें जेके चौकियूं आहिनि या जेके ख़लीफ़ा आहिनि उनजी निस्बत सां नाला आहिनि। पर हुर जेके आहिनि ऐं चवां थो त जेके असांजा जेके गाज़ी आहिनि जेके असांजा जेके फ्रीडम फाइटर्स आहिनि या असांजा जेके हिकिड़ा किरदार आहिनि उन्हनि जो ही हिकिड़ो तारीख़ी जेको आहे सो मुक़ाम आहे। हाणे तव्हां ॾिसो त हीउ केॾो हिकिड़ो ॾिसण में ई तव्हांखे महसूसु थींदो त असां कंहिं अहम जाइ ते बीठा आहियूं। छो जो चौधारी जेके मज़ारूं आहिनि उन जे हर मज़ार जी हर किरदार जी हिकिड़ी पंहिंजी कहाणी आहे पंहिंजी हिकिड़ी दास्तान आहे। ऐं जेके रुॻो असां हिन क़ब्रिस्तान में जेके मदफ़न आहिनि उन्हनि जे जेके किरदार आहिनि उन्हनि ते वेही जेके लिखूं त हिकिड़ो पूरो किताबु थी सघे थो हिन क़ब्रिस्तान में त कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं जेके हिते मदफ़न आहिनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त सांगड़ ज़िले जो हीउ हिकिड़ो तारीख़ी मक़ाम आहे ऐं क़ब्रिस्तान आहे जिते जेको आहे सो तमामु अहम शख़्सियतूं दफ़न थियल आहिनि ऐं इन जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे। माशाअल्लाह उस्ताद साईं, बहितरीनु, तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो। वलीमान साईं तव्हां बि थोरो अची वञो हेॾा। वलीमान ऐं हाणे छाजे बारे में ॻाल्हायां तव्हां ॿुधायो। क़ब्रिस्तान जी जेका अहमियत आहे न उन जे बारे में। अदा वलीमान साईं, तव्हां हिन मुक़ाम जे बारे में सवेल जेका ॻाल्हि कई पिए शींहं वारी ॻाल्हि शींहं जे शिकार वारी वॾे वरियाम जे हवाले सां ॻाल्हि हुई उन ॻाल्हि खे कंटिन्यू कयो। मगर साहिब इहे क़ब्रिस्तान जेको आहे सो ख़ासि तरह हुरनि जो क़ब्रिस्तान सॼे थो ऐं इन ख़ासि अहमियत इहा आहे त हिन में वॾो वरियाम फ़क़ीर अली वारो जेको आहे उहो बि हिते जेको आहे शहीद उहो बि जेको दफ़न हो जेको अंग्रेज़नि उनखे जेल में जेको आहे सो ज़हर ॾेई शहीद करायो। ऐं वरियाम फ़क़ीर वॾे रली वारे लाइ मशहूरु आहे त उहो जैसलमेर जे राजा वटि जेॾी महिल शिकार में हो शींहं जे शिकार में त राजा शींहं ते ॿ दफ़ा फायर कया जेॾी महिल शींहं साम्हूं ॾिठईं त निशानो खतायो ऐं उहो जो शींहं हुनखे हमिलो करे ऐं राजा खे ज़ख़्मी करे विझी आहे या मारे विझी आहे त वरियाम फ़क़ीर पंहिंजी म्याण मां तलवार कढी बर वक़्तु शींहं खे मारे विधो त पोइ राजा ख़ुशि थी जेको आहे पंहिंजी हयाती बचाइण जे इन एवज़ में राजा जी वरियाम फ़क़ीर जी ॿाह में सोने जा कड़ा जेके आहिनि त पराया। उन खां पोइ हिते नूरो फ़क़ीर नर वसाण उहो बि दफ़न आहे ऐं ॿिया जेके बि तक़रीबन अहम जेके माण्हू आहिनि हुर तारीख़ जा शहीद उहे बि हिते दफ़न आहिनि। माशाअल्लाह।